शकारपुर कोरोना वायरस के खतरे सबब हुकूमती फैसले के शहरन नजरअंदाज करे छॾियो। 144 कलम लागू थियण बाद माण्हुनि घरनि ताईं महदूद न रहा। पुलिस जूं झड़तियूं जारी। कोरोना वायरस सबब सिंध समूरे जियां शिकारपुर के नंढनि वॾनि इलाइक़नि खे ॿिए ॾींहुं भी मुकम्मल लॉकडाउन रखियो वियो। सिंध हुकूमत वारे फैसले के शहरन तड़े पंहिंजे ॿारनि खे रांदि खेॾण ऐं मेराके वारी सूरत में हुजण वारे अमल ते न रोकियो। पुलिस ऐं रेंजर्स जा शिकारपुर शहर समेत समूरे ज़िले के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रेंजर्स DSR डिप्टी कमिश्नर शिकारपुर SSP शिकारपुर ऐं ॿियनि ऑफिसरनि गॾियल गश्त जारी रहियो। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त शिकारपुर शहर में लॉकडाउन जी सूरत हाल सभु शहरनि पारां अमल न करण ते सख़्त नतीजनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। शकारपुर कोरोना वायरस के खतरे सबब हुकूमती फैसले के शहरन नजरअंदाज करे छॾियो। 144 कलम लागू थियण बाद माण्हुनि घरनि ताईं महदूद न रहा। पुलिस जूं झड़तियूं जारी। कोरोना वायरस सबब सिंध समूरे जियां शिकारपुर के नंढनि वॾनि इलाइक़नि खे ॿिए ॾींहुं भी मुकम्मल लॉकडाउन रखियो वियो। सिंध हुकूमत वारे फैसले के शहरन तड़े पंहिंजे ॿारनि खे रांदि खेॾण ऐं मेराके वारी सूरत में हुजण वारे अमल ते न रोकियो। पुलिस ऐं रेंजर्स जा शिकारपुर शहर समेत समूरे ज़िले के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रेंजर्स DSR डिप्टी कमिश्नर शिकारपुर SSP शिकारपुर ऐं ॿियनि ऑफिसरनि गॾियल गश्त जारी रहियो। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त शिकारपुर शहर में लॉकडाउन जी सूरत हाल सभु शहरनि पारां अमल न करण ते सख़्त नतीजनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। शकारपुर कोरोना वायरस के खतरे सबब हुकूमती फैसले के शहरन नजरअंदाज करे छॾियो। 144 कलम लागू थियण बाद माण्हुनि घरनि ताईं महदूद न रहा। पुलिस जूं झड़तियूं जारी। कोरोना वायरस सबब सिंध समूरे जियां शिकारपुर के नंढनि वॾनि इलाइक़नि खे ॿिए ॾींहुं भी मुकम्मल लॉकडाउन रखियो वियो। सिंध हुकूमत वारे फैसले के शहरन तड़े पंहिंजे ॿारनि खे रांदि खेॾण ऐं मेराके वारी सूरत में हुजण वारे अमल ते न रोकियो। पुलिस ऐं रेंजर्स जा शिकारपुर शहर समेत समूरे ज़िले के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रेंजर्स DSR डिप्टी कमिश्नर शिकारपुर SSP शिकारपुर ऐं ॿियनि ऑफिसरनि गॾियल गश्त जारी रहियो। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त शिकारपुर शहर में लॉकडाउन जी सूरत हाल सभु शहरनि पारां अमल न करण ते सख़्त नतीजनि खे मुंहुं ॾियणो पवंदो।